रमज़ान के महीने में होटल खोलण अड़ी तरह जेके भी जो खाधे पीते वालों जो दुकान बुकान खोलण सब कुछ हराम है। मां वरी भी जो ये समझ वीडियो के जरिए से जो हुकूमत के जो पैगाम ॾियणु चाहियां थो इनके बंद करायो। यकी तो अमल न थियो आहे, पहिरें रोज़ खां वठी करे अमल न थियो आहे, आख़िरी में भी जो अमल न थींदो आहे त हुकूमत जेकी आहे थोरो अकुल खां जेकी कम वठे नथी वठे। रमज़ान जे महीने में रिश्वत भी आन थी हले, इहो जेको इहो हराम कमु आहे। फरमायो कुतिबा अलैकुम सियाम, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। असां चवंदा न बसि असां जेको पंहिंजो कारोबार खोलींदासीं। अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस थो पेश कयां। अल्लाह जे नबी छा फरमायो, अर्राशी वल मुर्तशी किलाहुमा फिन्नार। अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको रिश्वत वठे थो ऐं रिश्वत ॾिए थो, अल्लाह जे नबी फरमायो इहे ॿई जेको जन्नत में दाख़िल थींदा। हाणे रिश्वत जेकॾहिं रमज़ान खां पहिरियां वठे त बि हराम आहे, रिश्वत रमज़ान खां पहिरियां बि हराम आहे, ग़लति आहे। जेकॾहिं रमज़ान में वठे उहो त अञा वधीक हराम आहे, उहो त अञा वधीक जेको ग़लति आहे। वाक़ई जेको असां जेको सूबा सिंध जे अंदरि जेको आहे रमज़ान जो जेको क़दुरु किथे आहे, सूबा सिंध जे अंदरि रमज़ान जो क़दुरु नथो कयो वञे। असांजा इदारा जेको हरकत में अचनि ई नथा। जेकॾहिं को कोरोना वायरस थिए थी त कोरोना वायरस में ॾिठो त कीअं जेको आहे लाठीचार कनि पिया, दुकान बंदि कयो, मरंदासीं, हीअं थींदो हीअं थींदो। इन टाइम त हुकूमत खे वॾो अकुल हुयो, इन टाइम त हुकूमत जेकी आहे सफ़ा उन्हनि जे मथां ख़ौफ़ तारी हुयो। कोरोना वायरस सां तकड़ में जेको आहे दुकान बंदि कयो, अलाए केतिरे माण्हुनि खे ग़रीबनि खे बेरोज़गार करे छॾियूं। पर हाणे उन हुकूमत खे छा थियो आहे, उन इदारनि खे छा थियो आहे? इदारनि जो मां नालो खणणु नथो चाहियां। असांजे इदारनि खे छा थियो आहे? ऐं साम्हूं मुस्लिम वाला पूरी सॼी खुली पई आहे, अंदरि शहर वारो सॼो खुलियो पियो आहे। यार मुस्लमान आहियूं असां, मुस्लमान जे मुल्क में जेको कम से कम ठीकु आहे। जेके माण्हू चवंदा साईं पोइ माण्हू साईं रोज़ा नथा रखनि, इन करे जेको खुलियो पियो आहे। भले माण्हू रोज़ा न रखनि, असां त पंहिंजो कमु जेको पाबंदी सां रखूं न। तव्हांजो जेकॾहिं को होटल खोलींदव अहिड़ी तरह जेको आहे तव्हां जेको आहे अहिड़ी तरह खाधे पीते जो सामान खोलींदव त माण्हू कॾहिं रोज़ो रखंदा? त क़यामत ॾींहुं तव्हां खां पुछा त न कयो वेंदो त फिलहाणो रोज़ो छाजे करे न पियो रखे? तव्हां खां इहो पुछा कयो वेंदो त तव्हां जेको आहे छो खोलिया हुया? हे रमज़ान जो किथे असां इकराम कयूं था? अल्लाह ताला फरमायो कुतिबा अलैकुम सियाम, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। असां चवंदा न बसि असां जेको पंहिंजो कारोबार खोलींदासीं। असांजा हुकूमत जा इदारा जेको आहे हरकत में अचनि नथा, अचनि हरकत में नथा अचनि। असांजा हुकूमत जा इदारा जेको हरकत में अञा जेको आहे हिकिड़ी मां ॻोरी हिकिड़ी ॻाल्हि कयां, बल्कि जेको रिश्वत बि आम थी हले हिन ॻाल्हि जेको रमज़ान जे महीने में, रमज़ान जे महीने में रिश्वत बि आम थी हले। इहो जेको आहे इहो हराम कमु आहे, इहो कमु जेको आहे दुरुस्त न आहे। कहिड़े हिन टाइम असां जेको आहे तरीक़े ते हिन टाइम असां हलूं पिया? असां छा मुस्लमान? इहा असांजी जेको तहज़ीब हूंदी आहे, इहो असांजो को तरीक़ो हूंदो आहे। रमज़ान जो महीनो अचे ऐं असां जेको दुकान खोले रहियूं, असां होटल खोले रहियूं, होटल आम लॻा पिया हुजनि, कहिड़े तरीक़े ते हिन टाइम असां वञूं पिया? ऐं जेकॾहिं का ॻोरी ॻाल्हि मूंखां थींदी आहे, शायदि थींदी आहे, अहिड़ी तरह जेको आहे अहिड़ी ॻाल्हि कंदो आहे जेकी आवाम खे जेके मन सां लॻे साईं जेको हाणे ॾुखी ॻाल्हि थो करे। यार ॾुखी ॻाल्हि कहिड़ी थो कयां? इहा ॻाल्हि भला ग़लति आहे? इहो मुतालबो तव्हांजो सभिनी जो आहे न रमज़ान में सभु जेको होटल बंदि हुजनि? लारायो छो था? सभु रोज़े सां वेठा आहियो, तव्हांजो मुतालबो आहे इहो? हथु भला थोरो मथे कयो मां ॾिसां। नथा कनि ॾाढो वारा साथी, लारायो था भला बेशुमाम पाण हथु मथे करो बीठ, तव्हां लारायो था। हराम कमु आहे, हराम कम जी जेके तकज़ीब कई वञे ऐं ग़लति खे ग़लति चयो वञे,